और गुरु नानक देव की जय। प्यारी साध संगत, आदेश से आदेश श्री जपजी साहब जी 28वीं पौड़ी हली रैया श्री गुरु नानक देव साहब जन जो संवाद थी रहा सिद्ध पुरुषन सां। उन ज़माने में सिद्ध जो पंथ, नाथन जो पंथ ॾाढो सुठो हली रहियो हो। उन्हनि खे सिद्धियूं हुयूं, रिद्धियूं सिद्धियूं। हिमालय ते रहंदा हुआ, कॾहिं कॾहिं धरतीअ ते ईंदा हुआ, माण्हू उन जी पूजा आराधना कंदा हुआ। गुरु नानक हिमालय ते चढ़ी करे पहुची वियो त सिद्ध वाइड़ा थी विया कि तूं हिते कीअं अची वियो। हिते त केवल उहे ई पहुची सघंदा आहिनि जिन वॾी साधना कई हुजे, तपस्या कई हुजे, ऐं तूं त हिकिड़ो गृहस्थी आहीं। गुरु नानक खे उहे सिद्ध था चवनि। गृहस्थीअ खे एॾी शक्ति हूंदी ई कोन्हे, छो त हुन में ब्रह्मचर्य कोन हूंदो आहे। तोखे कीअं उहा साधना थी वई जो हेसि ताईं पहुची वई। ऐं सिद्धनि ॾिठो ही केवल हिमालय ताईं कोन पहुतो आहे,
ही तो हुते भी पहुची वियो आहे परमात्मा ताईं बि, छो त हुनखे नमस्कार करे रहियो आहे। आदेश ॾिसे आदेश, गुरु नानक चए थो आदेश माना नमस्कार। मां नमस्कार थो कयां हुन परमात्मा खे जेको आद बि आहे, अनाहत बि आहे ऐं जुग जुग जंहिंजो हिकिड़ो ई वेस आहे, हुनखे मां नमस्कार थो कयां। त सिद्धनि जे विच में, गुरु नानक जे विच में इहा गोष्ठ हली आहे। सिद्धनि जो पंहिंजो हिकिड़ो अलॻि पहरावो हो, दुनिया खां अलॻि, संसार खां अलॻि, गृहस्थी जीवन खां अलॻि वो रहंदा हुआ। ऐं हिकु अहंकार बि हो उन्हनि खे कि जेके गृहस्थी थींदा आहिनि उहे नंढा थींदा आहिनि असां खां, छोटे लोग। पर हैरान थी विया कि जंहिंखे असां नंढो सम्झंदा हुआसीं उहो गृहस्थी अॼु असां खां ऊंचो पियो थो नज़र अचे। वो अलॻि ई पियो थो हुन में तेज झलके। ज़रूर हिन परमात्मा सां साक्षात्कार कयो आहे। तो चुप भी आहिनि ऐं सोचनि भी पिया था, कंफ्यूज़ भी आहिनि कि असां खां अॻिते कीअं निकिरी वियो। त प्रश्न हुननि जा आहिनि ऐं जवाब गुरु नानक जो आहे। साहिब चवनि था मुंदा संतोष मुंहिंजे जीवन में आहे। भले मां गृहस्थी आहियां पर संतोष आहे मुंहिंजे जीवन में। श्रम मेहनत भी आहे। ही गृहस्थीअ जे लाइ हिकु शिक्षा आहे, गृहस्थीअ जे लाइ। गुरु नानक गृहस्थी हो, शादीशुदा, वो हुननि खे ॿुधाए रहियो आहे जिन शादी न कई हुई। साहिब चवनि था असां गृहस्थियुनि में संतोष ई असांजी मुद्रा हूंदी आहे, मुद्रा कन में पाइण जी। ऐं श्रम असांजी झोली हूंदी आहे, मेहनत। ध्यान जी विभूति लॻाईंदा आहियूं, ध्यान की करे विभूत। ध्यान माना हर वक़्तु होश में रहण गृहस्थीअ खे घुर्जे कि संसार जा जेतिरा बि हुनखे कम करणा हुजनि उहो करे, पर हिकिड़ो ध्यानु रखे, होश रखे कि मूंखे मुंहिंजो लक्ष्य छा आहे। भीतर परमात्मा सां सुरत जुड़ियल हुजे ऐं ॿाहिरां कम थींदा रहनि। खिंथा काल, मृत्यु के भी याद रखे हिकिड़ो गृहस्थी। गृहस्थी गुरु नानक जी शिक्षा जे अनुसार मौत के भी याद रखे कि अॼु न सुभाणे कॾहिं न कॾहिं वञिबो। उहो ई आहे असांजी शॉल है, खुदड़ी। खिंथा काल, हाणे तो अचे कुंवारी काया, जुगत डंडा परतीत। कुंवारी काया जो अर्थ आहे ब्रह्मचर्य। काया ऐं शरीर, जेको शादी न करे उनखे कुंवारो चइबो आहे, या कुंवारी। शरीर खे अगर काया चऊं त कुंवारी, शरीर चऊं त कुंवारो। इहो गुरु नानक अखर यूज़ कयो आहे, कुंवारी काया। हुननि खे हिकु ई आहे एतिराज हो सिद्धनि खे कि तव्हां गृहस्थी थी करे ब्रह्मचर्य तव्हांजो भंग थी वियो, तंहिं करे तव्हां कीअं परमात्मा ताईं पहुची सघो था। त हाणे हुनजो जवाब गुरु नानक ॾिए थो। कुंवारी काया जुगत, जुगत कुंवारी काया सां जुड़ियल अथव। कि मूंखे हिकिड़ी जुक्ति मिली वई आहे गुरुअ जे द्वारा। मुंहिंजे गुरुअ मूंखे युक्ति ॿुधाए छॾी अथई कि तूं गृहस्थ में भी रही करे ब्रह्मचारी थी सघीं थो। केवल शरीर सां कोई ब्रह्मचारी थे तो वो काफ़ी ना है। केवल कोई शादी न करे तो इन सां इहो अर्थ नथो निकिरे कि वो ब्रह्मचारी आहे। श्री कृष्ण भगवान जी वो कहानी तव्हां ॿुधी हूंदव। गोपियुनि खे वञिणो हो नदीअ जे हुन पार, त कृष्ण खे चयूं कीअं वञूं। कृष्ण चई तव्हां नदीअ खां रस्तो घुरजोसि ऐं इहो चइजोसि कि श्री कृष्ण अगर ब्रह्मचारी हुजे त असांखे रस्तो ॾे। हू खिलंस थियूं
गोपियूं न हुयूं, राणियूं हुयूं। राणियूं चवंसि थियूं असांजी तुंहिंजियूं राणियूं आहियूं हेतिरियूं, तूं किथां ब्रह्मचारी? कृष्ण चयसि त चई त ॾिसिजो। हाणे उहे आयूं यमुना नदीअ खे उन्हनि चयो कि असांखे नदी पार करणी आहे। हे यमुना मैया, श्री कृष्ण चयो अथई कि अगरि उहो ब्रह्मचारी हुजे त असांखे रस्तो ॾे। उन्हनि खे रस्तो ॾेई छॾियो, मतिलबु उनजो पाणी घटिजी वियो। इहे वाइड़ियूं थी वयूं। पोइ उते वरी दुर्वासा सां मिली आयूं। वरी दुर्वासा बि खाई पी करे जेको उन ॾिनो उनखे भेटा बि ॾिनी, रोटीअ खे खणी वयूं हुयूं, सेब ॾिननि। पोइ ऋषि सभु कुझु खाई करे भेटाऊं वठी करे पाण हथ अॻियां फैलाए करे वरितायूं। ॿियो हो चवंसि थियूं कि हाणे असां वापसि कीअं वञूं, नदी हेॾी आहे। त ऋषिअ जी अगरि त नदीअ खे चइजोसि अगरि दुर्वासा खे लोभ न हुजे, खाइण पीअण जो शौक़ु न हुजे त असांखे रस्तो ॾे। ही वाइड़ियूं थी वयूं कि असां अखियुनि सां पिया था ॾिसूं, लोभ अथसि एॾो, पर चई ॾिसंदासीं। चयनि त सच में नदी उन्हनि खे रस्तो ॾेई छॾियो। हाणे वाइड़ियूं थी वयूं, कंफ्यूज़। सो कृष्ण भॻवान खां ई पुछियनि कि पहिरीं त इहो ॿुधाए, दुर्वास तूं त पंहिंजो आहीं, हो किथां जो हो थियो निर्लोभी? असांजे साम्हूं जी एॾो भेटा जो वरितई, असांखां प्रसाद बि वरितई ऐं एॾो चाव सां खाए पियो रोटी जेको खणी वियासीं। वरी इहो चयईं कि जमुना खे चइजोसि कि अगरि मूंखे खाइण जो शौक़ु न हुजे या लोभ न हुजे त रस्तो ॾे। त जमुना ॾेई बि छॾियईं रस्तो। कृष्ण भॻवान चयो इहो ई त आहे प्रमाण के सचे माण्हूअ जो। जमुना नदी त कूड़ो प्रमाण कोन थी ॾेई सघे। जमुना नदी अगरि कंहिंजे लाइ कुझु चयो आहे त उन में त डाउट थी नथो सघे। डाउट हाणे तव्हां में आहे, तव्हां में अज्ञान आहे। हा, के माण्हूअ खां पुछो आहे, के तथाकथित सत्संग करण वारे खां पुछो आहे त उहो इहा ई व्याख्या करियो आहे कि दुर्वासा छाजो निर्मोही आहे, असांखां वठी चुको आहे, त उहो तव्हांखे ग़लति व्याख्या करे आहे। पर जमुना नदी ग़लति व्याख्या नथी करे सघे, कंहिंजी ग़लति तव्हांखे इंफॉर्मेशन नथी ॾेई सघे। दुर्वासा ऋषि सच में निर्मोही आहे, निर्लोभी आहे ऐं अनासक्त आहे। हो खाइण जे शौक़नि स्वादनि खां परे आहे, ॾाढो परे आहे। त हुननि जे ऊपर वरितई त सही असांखां, खाधई बि सभु ताम स्वाद वठी करे खाधई, पैसा बि वरितई। त कृष्ण भॻवान चए थो अगरि पैसा न वठे हा तव्हां खां ऐं तव्हांजी शयूं ठुकराए छॾे हा, पोइ तव्हां मञो हा कि अनासक्त आहे, ही निर्मोही आहे, निर्लोभी आहे। हुननि चयो हा, पोइ त असांखे विश्वास थिए बि हा। त कृष्ण जी अहिड़ा त तव्हांखे हज़ारे लखे मिली वेंदा, संसार में लखे मिली वेंदव। तव्हां वञोसि, अॻियां भेटा रखोसि, शयूं रखोसि ऐं इग्नोर कंदव तव्हांखे। हम छूते भी नहीं है, हम हाथ भी नहीं लगाते। पर छा तव्हांजो मन अंतःकरण ओॾां झुकणु चाहींदो? न। त नकल कोई अगरि करे, कोई नकली नाटक करे, इहो सभु ॿाहिरां कि मां वधीक शयूं कोन खाईंदो आहियां, बसि भाॼी फुल्को, नाटक करे या भेटाऊं न वठण जो नाटक करे, प्रसाद न वठे, त उन नाटक खे तव्हां सच सम्झी पंहिंजो जीवन ॾेई छॾींदा। इहो हाणे मां तव्हां खां थो पुछां। ऐं हो बि थींदा आहिनि वठण वारा बि, पर ही आहिनि विच वारा। दुर्वासा ऋषि भली तव्हांजे साम्हूं भोजन खाधई, पर हुनखे शौक़ु कान्हे, हुनखे स्वाद में आसक्ति कान्हे, हुनखे भोजन में आसक्ति कान्हे।
आसक्ति काने इन जो ही प्रमाण आहे कि जेको हुन वटि आयो उन स्वीकार कयो। स्वीकार करण जी इहा ई निशानी आहे कि माण्हू अनासक्त आहे। आसक्त माण्हू ठुकराईंदो आहे, उनखे डपु आहे कि किथे किथे मां फासी न पवां। किथे जेको आहे मां इन्हनि में स्वादनि में न फासी वञा, उन उहो घबराइजंदो आहे या सोचींदो आहे किथे मुंहिंजी इज़त घटि न थी वञे। माण्हू इहो न सोचे कि त लोभी आहे, हीअ त शयूं खाईंदो आहे, तॾहिं हू स्वीकार कंदो आहे। पोइ इन्हनि ॻाल्हियुनि खां मथे उथी चुको हूंदो आहे। दुर्वासा ऋषिअ जहिड़ो पहुतल पुरुष सचो अनासक्त उहो ई अथव। केवल ॾिसी करे निर्णय न कजो, ॿाहिरां ॾिसी करे न तय कजो कि केरु कहिड़ो आहे। भीतर जी अवस्था कहिड़ी आहे इहो तव्हांखे नज़र कोन ईंदो। जमुना नदीअ खे नज़र आयो त जमुना नदीअ प्रमाण ॾिनो कि दुर्वासा ऋषि अनासक्त आहे, निर्मोही आहे, उनखे शौक़ु आहे ई कोन तव्हांजी शयुनि जो, हू भीतर सां छुटल आहे। त राणी चवंसि थी, अच्छा हाणे इहो ॿुधाए तूं ब्रह्मचारी कीअं थिए भाई? 16,108 राणियूं आहिनि तोखे, त कृष्ण जी ब्रह्मचारी कंहिंखे चवंदा आहियो? बस जेको शादी न करे उहो ब्रह्मचारी। ब्रह्मचर्य जो अगर असां संधि विच्छेद कयूं, उन अखर जो अर्थ कढूं त छा थो निकिरे? ब्रह्म माना छा? परमात्मा, ईश्वर, निराकार, निर्गुण चऊं, निराकार चऊं, हिकु इहो अर्थ आहे। ॿियो ब्रह्म जो अर्थ आहे विस्तारित, जेका शइ ॾाढी फैलियल हुजे, विस्तृत, जे ब्रह्मांड। ब्रह्म माना जेको फैलजंदो वञे, ॾाढो जंहिंजो वॾो विस्तार हुजे। चर्य माना उनजो चिंतन करण, उन में रमण करण, उन में घुमण। ब्रह्मचर्य मतलब ब्रह्म में रमण करण, ब्रह्म जो चिंतन करण, हर वक्त उन परमात्मा सां जुड़ियल हुजणु, उन मालिक सां जुड़णु। त कृष्ण जी उहो त मां आहियां ई न, मां त हर वक्त ब्रह्म में घुमंदो रहंदो आहियां। ऐं जेको ब्रह्म में रमण कंदो, परमात्मा में जेको घुमंदो, उहो को दुनिया जी परवाह कान कंदो। ब्रह्मचारी जी निशानी तो ॿुधायां, उहो माण्हू जी चिंता कान कंदो, उनखे कोई आकर्षित कोन कंदो। शुरूआत हितां थींदी आहे, जंहिंखे परमात्मा मिठो लॻो उनखे संसार को आकर्षित कोन कंदो। संसार आकर्षित न कंदो त कंहिंजे पुठियां भॼंदो बि कोन। इन करे ब्रह्मचर्य खे उन सां जोड़ियो वियो कि जेको कंहिंजे पुठियां भॼे न, ऐं न भॼे इन लाइ शादी न करे। कि पोइ जेको परिणाम आहे उनखे पहिरीं आंदो वियो, ऐं परिणाम इहो कंहिंजे पुठियां भॼे न, ऐं वासनाग्रस्त न थिए, काम में न अची वञे, उहो न करे। तंहिं खां सुठो पोइ इहो जोड़ियो वियो कि शादी न करे, न को वासना में ईंदो, न को आसक्त थींदो, ऐं उहो त छुटो ब्रह्म में चर्या, असली मक़सदु छुटो ब्रह्म में रमण करण, इहो आहे ब्रह्मचर्य। भगवान जो चिंतन करण, भगवान सां प्यार करण, को जेको आख़िरी तत्व आहे उन जो ई चिंतन करण, उन सां प्रीत करण, दुनिया ऐं ॿियो अहंकार न करण। जेको ब्रह्म में रमण कंदो, भगवान जे बारे में सोचींदो, भगवान जूं कथाऊं ॿुधंदो, उन जो ई चिंतन कंदो, उहो अहंकार कोन कंदो। योग वशिष्ठ में भगवान राम गुरु वशिष्ठ खां पुछियो आहे कि साईं हिकु मूंखे मन में प्रश्न आहे, महादेव जे लाइ चवंदा आहिनि कि उहो योगी आहे, योगी, पर मां ॿुधो आहे कि इहो भोगी आहे, छो त हू शादीशुदा आहे, हू गृहस्थी आहे, वो तो भोग भोगींदो आहे, रमण कंदो आहे, विस्तार सां लिखियल बि आहे शास्त्रनि में। त भोगी योगी कीअं थो थी सघे? तॾहिं गुरु वशिष्ठ
ॾाढो सुंदर जवाब ॾिनो हो कि जंहिंजो निश्चय ब्रह्म में पक्को आहे, जंहिंजो पक्को निश्चय आहे ब्रह्म में, परमात्मा में, उन ते शरीर जा कर्म लिपायमान कोन कंदा आहिनि। शरीर सां उहो कहिड़ा कर्म थो करे, उहे उनखे अंदर आत्मा ते स्पर्श कोन कंदा आहिनि। वो पंहिंजी अवस्था में स्थित आहे, पंहिंजे भीतरी अवस्था में स्थित आहे। शरीर सां भली वो गृहस्थी हुजे, पर मन सां योगी आहे। भोगी उनखे चइबो आहे जेको भीतर सां बि भोगन में स्थित आहे, जेको पंहिंजे पाण खे शरीर तो समझे ऐं भोग भोगे तो, उहो भोगी आहे। पर योगी उहो आहे जेको भीतर सां परमात्मा सां जुड़ी चुको आहे। भीतर जंहिंजे हिकिड़ो ही चिंतन हलंदो आहे, उन परमात्मा जो। ऐं ॿाहिरां भली गृहस्थी आहे, तॾहिं बि उहो ब्रह्मचारी आहे। छो त शरीर जा कर्म हाणे उन ते लागू कोन थींदा। हू पंहिंजो पाण खे शरीर खां अलॻि सम्झंदो ई आहे। अहिड़ियूं घणेई मिसालूं आहिनि जेके गृहस्थ में रही करे भी योगी थी विया। राजा जनक ऐं सभिनी देवताउनि त शादी कई आहे, ब्रह्मा विष्णु महेश सभई देवताऊं ऐं ॿिए बि अनेक जेतिरा भी ऋषि मुनि हुआ, तपस्वी हुआ, सभई शादीशुदा। वशिष्ठ जी पत्नी अरुंधति, सभिनी जी हिकु पत्नी, सब गृहस्थी रहंदा हुआ तपोवन में, वन में कुटिया ठाहे, आश्रम ठाहे, पर गृहस्थी। छो त गृहस्थी असां थियूं, इहा परमात्मा जी इच्छा आहे। उन परमात्मा जी इच्छा इहा आहे छो त वो खुद वासनाग्रस्त आहे। ये संसार कीअं पैदा थियो? असां अगर काम जी निंदा कयूं, काम हाणे जेको विकार बणियो वियो आहे, उन जी चर्चा था कयूं। परमात्मा खुद कामी आहे। ही प्रकृति कीअं ठही? ये प्रकृति आहे परमात्मा जे काम जो फल। ऐं अञा ताईं प्रकृति रोज नवा जेके करे थी, नई शयूं उत्पन्न करे थी, वो छा आहे? वो काम आहे, प्राकृतिक काम आहे। गुल उगतो थी वञे, हिकिड़े नंढड़े हुन मां कलीअ मां गुल तो ठही वञे, तो इहो छा आहे? तो काम आहे, प्राकृतिक काम आहे। सॼी प्रकृति हा काम जा रूप अलॻि अलॻि थींदा आहिनि। ही प्रेम वारो काम चई सघूं था। काम जो हिकु रूप आहे इहो प्रेम। असां सॼी जेका प्रकृति आहे उहा काम जो ई परिणाम आहे। असां सभु भी पैदा थिया आहियूं त काम जे फलस्वरूप। त उनखे वासना त नथो चई सघे न। असां सभु काम जे फलस्वरूप पैदा थिया आहियूं। काम खे देव मञियो वियो आहे। काम देव, अहंकार देव कान्हे, लोभ देव कान्हे, मोह देव कान्हे, क्रोध भी देव कान्हे, पर काम देव आहे। बस इहो आहे कि उनखे सम्झणो आहे। असां केॾी भी निंदा कयूं, काम जी निंदा, न को काम जी वैल्यू घटि थी आहे, न को उनखे कोई छॾे सघियो आहे। असांखे सम्झणो पवंदो काम केॾो आवश्यक आहे हिन प्रकृतिअ लाइ। वो प्रेम जो देवता आहे, वो रस ऐं आकर्षण जो देवता आहे। परमात्मा जी इच्छा आहे कि धरती जेका आहे सा ग्रस्त जीवन में रही करे इन धरती के अञा सुंदर बनाए। सिद्धन के थोड़ी देर जे लाइ साइड रखो, साइड में रखी करे ऐं सोचो कि गृहस्थी थियण जो फायदो कहिड़ो आहे, शादी करण जो फायदो कहिड़ो आहे, ऐं न करण जो छा फायदो, ऐं नुक़सान भी ॿिन्हिनि जा ॾिसो। सभिनि खां पहिरीं इहो फायदो आहे गृहस्थ जीवन जो, माण्हू मैच्योर थींदो आहे। मैच्योर असां चवंदा आहियूं न कि मैच्योर आहे, मतलब शादीशुदा आहे।
ही परिपक्व है। अगे तो यो चयो पे तो भाई कुंवारो है या मेच्योर है, कोई कुंवारो आ या मेच्योर आ, माना शादीशुदा है ना, भाई कुंवारो आ या शादीशुदा। तो शादीशुदा जो अखर इंदो हो मेच्योर, भाई मेच्योर आ, शादीशुदा है। जेस ताईं माण्हू शादी न कंदो, गृहस्थ जीवन न अपनाईंदो, वो संसार के कीअं समझी सकंदो, संसार खां परे वञी करे संसार के कीअं समझी सकंदो, उन में रही करे ही समझी सघबो न। इन संसार में रही करे ऐं रहण जे लाइ त गृहस्थ जीवन अपनाइणो पवंदो। संसार की यात्रा शुरू थींदी आहे, संसार जो मंथन शुरू थींदो आहे शादी करण सां। शादी करण खां पोइ असां संसार में घुसंदा आहियूं। भली असां साधक हुजूं, भली असांजे जीवन जो लक्ष्य परमात्मा हुजे, पर हिन संसार के पार करणो आहे न, भवसागर त पार करणो ई आहे न। त कीअं उॾामी करे पार थींदासीं या उॾामी करे कोन पार थी सघंदासीं। ध्यान होॾे वेंदो, आकर्षण केॾो आहे भाई संसार में। और ये अहंकार इंदो कि हमने तो छोड़ दिया, हमने तो हम फंसे ही नहीं, शादी की नहीं हमने, हम इन बातों में फालतू पड़े ही नहीं। तो ये अहंकार वरी केराइंदो, वरी ॿियो जन्म वठाराइंदो। तो इनका छो न सुठो इन संसार में टुॿी हणी करे ऐं तरी करे पार वञूं। संसार के तरणो आहे। त ॿुधो हूंदव भगवत गीता, भव भय हारणी तारणी, ऐं केॾा भॼन आहिनि जंहिंमें असां चवंदा आहियूं हे परमात्मा असांखे तार। त तारण लाइ असांखे तैरणो पवंदो न, असांखे हथ पैर हलाइणा पवंदा न। तार माना छा, असां ख़ुदि तरूं, तूं बसि असांखे सेखार तरण। तॾहिं संसार में टुॿी हणणी पवंदी, संसार जो दोहन मंथन करणो पवंदो। इन गृहस्थ जीवन जा सुख दुख भोगणा, जेको इहो सभु करे थो न, उनखे ॾाढी वॾी शाबस। 4 आश्रम थींदा आहिनि, ब्रह्मचर्य, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ ऐं संन्यास। सभिनीनि खां श्रेष्ठ मञियो वियो आहे गृहस्थ आश्रम, सभिनीनि खां सुठो श्रेष्ठ। छो त गृहस्थ आश्रम हिन संसार के सम्झण जो आश्रम। जेके भी हिन धरतीअ ते आहिनि सुख ऐं दुख सभु माण्हू ॾिसे ऐं मैच्योर थी वञे। गुरु नानक मैच्योर हो, गुरु नानक गृहस्थी हो, गुरु नानक शादीशुदा हो, जंहिंजे करे उनखे कोई भी स्त्री आकर्षित न करे सघी। जॾहिं गुरु नानक श्रीलंका में वियो, उते राजा शिवनाभ हो। वो राजा शिवनाभ ॻोल्हा में हो अहिड़े संत जे जेको पहुतल हुजे, जेको परमात्मा जी सही राह ॾेखारे। पर उन राजा शिवनाभ खे कॾहिं अहिड़ो को मिलियो कान। और राजा शिवनाभ गुरु नानक जो नालो ॿुधो हो कि कोई गुरु नानक आहे, काश उहो मूंखे दर्शन ॾे त मां धन्य थी वञा। त उते पहुता, श्रीलंका में पहुता। राजा शिवनाभ के खबर पई त परीक्षा वठण जे लाइ राजा शिवनाभ पहिरीं त घणी उपहार मोकिलिया गुरु नानक ॾे, धन पैसा मोकिलिया। हाणे अगर गुरु नानक पैसा न ॾिठा हुजनि हा त ध्यानु वञे हा। जेका शइ न ॾिठी हूंदी आहे ओॾां ध्यानु वेंदो आहे न। त गुरु नानक सभु छॾे चुको हो, त धन आकर्षित न करे सघियो। ॿिए दफ़े ॿिए टाइम गुरु उन राजा स्त्रियूं मोकिलियूं, महासुंदर स्त्रियूं, गुरु नानक के आकर्षित करण लाइ। हाणे गुरु नानक अगर शादी न कई हुजे हा त ध्यानु वञे हा, पर छो कि उन शादी कई आहे, गुरु नानक गृहस्थी आहे, इन करे स्त्री के द्वारा उनखे आकर्षित न करे सघिबो। उन्हनि स्त्रियुनि खे पाण गुरु नानक सत्संग ॿुधायो।
जंहिंजे करे उहे शर्मिंदो थी करे हली वियूं। पोइ राजा शिव नाम खे विश्वास थियो। मतिलबु माण्हू तॾहिं उहा शइ छॾे सघंदो जॾहिं ॾिठी हुजे। हाणे जेको गृहस्थी आहे उनखे केरु आकर्षित करे सघंदो? ऐं सिद्ध जेके आहिनि सन्यासी इहे छॾे चुका आहिनि। जेके विरक्त आहिनि, जिन शादी न कई आहे, उन जेके स्त्री अची वञे त ॿ कम थींदा अथव। या त आसक्त थी वेंदा आहिनि, जीअं ऋषि विश्वामित्र मेनका खे ॾिसी तपस्या बपस्या भुलिजी वियो। ॿियो या त इहो थींदो आहे आसक्त न थींदा आहिनि पर गुस्से में अची वेंदा आहिनि, चिमटो खणंदा आहिनि हथ में मारण जे लाइ। त ॿई ॻाल्हियूं माना काम खे दॿाइण जे लाइ या त तव्हां क्रोध था कयो या त आसक्त थी था वञो। माना प्राकृतिक जेका घटना आहे इहो गुरु नानक संदेश थो ॾियणु चाहे। कुंवारी काया त उनखे काम खे दॿाइण जे लाइ क्रोध बि था कयो, अहंकार बि था कयो, लोभ बि था कयो, मोहग्रस्त बि था थी वञो, वॾी उमिरि बि था चाहियो। इन खां सुठो शादी कयो न, थोड़ा जाल जा दड़का खाओ न, ॿारनि जूं डिमांडूं पूरियूं कयो न। उन में दिक़त कहिड़ी आहे? भॻवान इहो त कोन चयो आहे कि तूं सभु छॾे ॾे।